अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 29 सेप्टेंबर ऐं मंडे। सुबुह खां इलाही कमु कयो अथमि। ऐं सुराण दाल भिॼाए वई चणनि जी, उहा बॉइल कई आहे। करेला पिया हुआ, उन्हनि खे छिले लूणु ॾेई रखियमि ऐं पंहिंजा कपिड़ा भिॼाए आई आहियां। सॼी शॉपिंग जेका कल्ह करे आई हुअमि उहा मथे पहुचायमि। सिलाई मशीन वापसि रखियमि, हुनजो कुझु न कुझु करिणो आहे। ऐं उन खां अलावा हाणे मां हिते पंहिंजे लाइ थधे पाणी जो हिकिड़ो वटो भरे रखियो आहे। इहो पीअंदमि वेही ऐं 2 मिंट साह पटींदमि, छो त मां कंटिन्यू कम में मसरूफ़ आहियां। नाश्तो करे चुकी आहियां, सो हाणे वेट कंदमि थोरी देरि, लाइट अचे, मासी अचे, जेको अॻु में अचे। 10:15 थिया आहिनि ऐं हीअ मुंहिंजी ईशल, मुंहिंजी भाइटी मूं ॾे आई आहे डे स्पेंड करणु। मूंखे लॻे थो हाणे मां हिन जी फेवरेट पुफी आहियां, इन करे हीअ बार थी अचे। शुक्र अलाह जो ॿार मूंसां प्यार था कनि। सो घर जो कमकार हली रहियो आहे हाणे, ऐं मां ख़बर न आहे हाणे छा करण वारी आहियां। जेको बि कंदमि उहो तव्हां सां शेयर कंदमि। 12 थिया आहिनि ऐं मां हिते कटिंग करे चुकी आहियां हादिया ऐं राजिया जे फ्रॉक्स जी। फ़िलहालु फ्रॉक्स कटिया आहिनि, ट्राउज़र बि ॾिसां थी मां ठाहींदमि उन्हनि जो, पर फ्रॉक पहिरियों कटिंग कई आहे। ऐं हीअ मां हुननि जी अमीअ खां नई माप घुराई, छो त हादिया त ओतिरी जो ओतिरी आहे, राजिया थोरी डिघी थी वई आहे, सनड़ी बि थी वई आहे, डिघी बि थी वई आहे, त हुनजी मूंखे नई माप पई खपे। सो बहरहाल कटिंग करे छॾी आहे। ऐं हे ॾिसो माशाल्लाह, मां राति जो वेही हथ सां हे पूरो कयो। हे थोरो टुकड़ो मशीन जो लॻियल आहे ऐं हिन पासे मां हथ सां एप्लिक करे बटन होल स्टिच, काज टाको उहो हणी ऐं हुन सां मां हिनजो टॉल कंप्लीट कयो आहे। सो ॾाढी ख़ुशि थींदी यकीनन, तॾहिं मां हुननि जे लाइ इहे शयूं ठाहे खणी वेंदमि। उते बि वञी मां हुननि सां कुझु न कुझु ठाहे ॾींदमि, कुझु शेयर कंदमि। किचन में हलूं था हाणे। हिते थांव सिधा करे वई आहियां, इहे अंदरि कंदमि। उन खां पोइ अच्छा खीर काढ़े छॾियो आहे। हे थांव सभु हिते धोई रखी वई आहे ऐं मां भिंडियूं फ्राए कंदमि, दाल ऐं करेला पचाईंदमि, छो त ईशल खे भाॼी ऐं दाल इलाही वणंदी आहे। उहा हिते पंहिंजी हिन महिल इंजॉयमेंट में आहे, वीडियोस ठाहींदी आहे, मुंहिंजे प्लांट सां वेहंदी आहे, टेरिस ते वेहंदी आहे, मां पंहिंजो कमु थी कयां। 2:30 थिया आहिनि ऐं मां हाणे लंच करे वरितो आहे। सुराण नमाज़ थी पढ़े, थोरो देरि सां आई स्कूल खां, ईशल सुम्ही पई आहे, सो मां मानी खाई छॾी। हे मां करेला ऐं चणनि जी दाल पचाई आहे। हे आहिनि मुंहिंजूं तरियल भिंडियूं, बसर ऐं टमाटर, सावा मिर्च। सो इन्हनि ॿिन्हिनि जूं रेसिपीज़ जेके आहिनि मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहिनि, अगरि तव्हां ॾिसणु चाहियो त ॾिसी सघो था। सो हाणे मानी खाइण खां पोइ मां वञा थी रेस्ट करणु, उन खां पोइ मिलंदासीं। 6:15 थिया आहिनि ऐं मां राति जी मानी जी तयारी थी कयां। पुलाव थी पचायां चिकन जो। सुराणे ते पंहिंजी दही फुल्कियूं भिॼाए वई आहे मुंहिंजी चाट क्वीन। ऐं मां चिकन हे हाणे घुरायो आहे, त इहो साफ़ु कंदमि, छो त ख़तमु थी वियो चिकन। सो असांजो इहो सिलसिलो हलंदो रहंदो। चांवर भिॼाए छॾिया आहिनि सुराण, ऐं उन खां अलावा सूरज जीरी साफ़ु करे रखी अथई। सो मां हाणे चिकन धोईंदमि ऐं हिनखे पुलाव खे कंदमि, पुलाव जो बोर्ड रेडी कंदमि। चांवर त मां सांझे खां पोइ हिन में विझंदमि। सो अॼु असां कचहरियूं इलाही कयूं आहिनि ऐं रेस्ट बि इलाही कयो आहे, छो त असां पलंग ते लेटे लेटे कचहरी पिया कयूं, त तंहिंजे करे ॿिया कम घटि कया आहिनि। त पर हाणे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे। हे जाने वफ़ा तोखे थो चवां, तो कहिड़ो नींहुं निभायो आहे, पंहिंजनि खे छॾे वेरनि खे वञी, तो मन जो मीत बनायो आहे। ए जाने वफ़ा तोखे थो चवां, हिकु वार मिठा मुंहिंजे मन में अची, पंहिंजे जोरो जफ़ा जा दाग़त ॾिस। हिकु वार मिठा मुंहिंजे मन में अची, पंहिंजे जोरो जफ़ा जा दाग़त ॾिस। मूं उजड़ियल दिलि जो वीरानो, तुंहिंजे सूरनि साण सजायो आहे। मूं उजड़ियल दिलि जो वीरानो, तुंहिंजे सूरनि सां
सजायो ए जाने वफ़ा तोखे थो चवां महफ़िल में रकीबन सां वेही तू नाज़ करीमा पर में पचां महफ़िल में रकीबन सां वेही तू नाज़ करीमा पर में पचां पंहिंजे आसीअ खे तो प्यारा पिरी हर दौर में ईअं जलायो आ पंहिंजे आसीअ खे तो प्यारा पिरी हर दौर में ईअं जलायो आ हे जाने वफ़ा तोखे थो चवां हर रोज़ मिठा मूं मेहणा सठा ख़ामोश रहुसि कुछ की न कुछुसि हर रोज़ मिठा मूं मेहणा सठा ख़ामोश रहुसि कुछ की न कुछुसि तुंहिंजी तात तलब में प्यारा पिरी मूं होश हवास विञायो आ तुंहिंजी तात तलब में प्यारा पिरी मूं होश हवास विञायो आ ए जाने वफ़ा तोखे थो चवां तो कहिड़ो नींहुं निभायो आ पंहिंजनि खे छॾे गैरनि खे वञी तो मन जो मीत बनायो आ ए जाने वफ़ा तोखे थो चवां ही हुयो बंद बिजलीअ वारो सॉन्ग ऐं मूंखे गाना सिर्फ़ु उहे यादि हूंदा आहिनि जेके नंढे हूंदे असां रेडियो ते ॿुधंदा हुआसीं असांजे घर में रेडियो ई हूंदो हो टी वी त हूंदी न हुई ऐं हिन में लाइट कोन्हे ऐं हीअ जेतिरी लाइट तव्हांखे नज़र अची रही आहे इहा आहे असांजे हिन फ़ोन जी कैमरा जी लाइट ऐं ईशल मूं वटि आई आहे अॼु मूं वटि सिर्फ़ु इन करे ईंदी आहे जो ॿियूं पुफियूं त हिते न रहंदियूं आहिनि न हुनजी हिकिड़ी मासी हिते रहंदी आहे कराची में ऐं हिकिड़ी पुफी उहा मां आहियां पुफी ऐं ॿियूं त मुंहिंजी भेनर कराची में न रहंदियूं आहिनि तंहिंजे करे उहा अक्सर मूं ॾेई ईंदी आहे चवंदी आहे बसि जॾहिं बि मूंखे मोकल हूंदी आहे मां तंग थींदी आहियां मां तव्हां ॾे ईंदी आहियां मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे हाणे हिन महिल बि मां हिते वेठी गाना थी कयां पंहिंजे कमरे में ऐं इहे वीडियो थी रिकॉर्ड कयां त जीअं व्लॉग खे फाइनल करे सघां हुन पंहिंजूं जेके डाउनलोड वीडियोज़ कयूं उहे थी ॾिसे असां सभु पंहिंजे फ़ोन ते लॻल आहियूं पुलाउ खे दम ॾेई आई आहियां ऐं हितां व्लॉग ख़तमु करे वञी दम खोलींदमि सो अॼु जो हाल वाल टोटल इहो हो अॼु कमु घटि कयो आहे कचहरी घणी कई आहे आराम घणो कयो आहे त ॿियो कुझु ख़ासि रिकॉर्ड न करे सघी आहियां इन करे मां चयमि त ज्योति ऐं भारती जी फरमाइश ते ऐं बाक़ी ॿियनि जी फरमाइश ते हिकिड़ो सॉन्ग तव्हांखे ॿुधाए वठां सो हाणे तव्हां मुंहिंजो बेसुरो गानो इंजॉय कजो ऐं मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो सो इहे पुराणा गाना आहिनि जेके अॼुकल्ह जा ॿार त कोन ॿुधंदा आहिनि बिल्कुलु बि सो मां सोचियो त हाणे बजाए हिनजे त मां लाइट जो वेट कयां ऐं पोइ तव्हां सां ॻाल्हायां त हाणे थोरी घणी कचहरी करे छॾिजे कमु तमामु घणो आहे ऐं ॿुधिजो इहो मूंखे ॿुधाइजो त अॼु जी मुंहिंजी वीडियो ॾिसी करे तव्हांखे कहिड़ी इंफॉर्मेशन मिली तव्हांखे कुझु ख़बर पई तव्हांखे को इतलाह मिलियो हिन मुंहिंजे अॼु जे व्लॉग मां उहो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो मूंखे इंतज़ारु रहंदो आहे तव्हां सभु माशाल्लाह होशियारु आहियो सम्झी वेंदव ज़रूरु ठीकु आहे सो हाणे मोकिलायूं था अॼु जे व्लॉग खे हिते ख़तमु था कयूं ख़ुशि जो आबाद जो सलामत जो इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं तेसिताईं अल्लाह भाई।